C'était bien, on est là di asan ge. Mau Subhani Rabani Sayyidina Abdul Qadir rahmatullah alaih. Dua akhirnya जंहिंजी डोरी नांग ते महबूब सुभाणे अब्दुल कादिर जिलानी जो पटोड़े तू छॾे वञे शिकारी मुसलमान मरी वेंदो मगर महबूब सुभाणे जो पटे बंबार न निकिरंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अॼुकल्ह जा मुसलमान अल्हम्दुलिल्लाह चवंदा मुसलमान आहिनि तो कलमो इहो ई पढ़नि था मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर सिर्फ ज़बानी दिल वारो न। सुभान अल्लाह। छो त मां हिन महिल चवां मस्जिद में बीठो आहियां चवां त हाजी हज़रत मोहम्मद आहे भाई आहे चवां आहे वरी हिन पासे में वेठो आहे कम थी वियो कुझु करे तॾहिं ख़बर हाजी हज़रत चवां कोन्हे तंहिंजी माना पाण हर को सम्झी सघे थो मां कंहिंखे बि छा चवां त जॾहिं आहे बि त पोइ उहो कोन्हे कीअं उहो अकुल वारो जेको हूंदो उहो उनखां पुछा कंदो न चई त आहे त वरी हाणे कोन्हे छो थो चवे जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़नि था चवनि था त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे चई वरी चई कोन्हे
नमाज में हाज़िर आहे पर को कोने को तुझी नमाज में हबीब हाज़िर थियो को काले हो त महबूब सुभानी अब्दुल कादिर जीलानी बाबा जो करीमन जो बचड़ो आ बेशक ऐं दस्तगीर आ क़यामत तक जंहिं महबूब सुभानी जे कदम खे न मञो उहो वली थियणो ई कोन्हे बेशक बेशक वली उहो थींदो करामात उन वटि ईंदी जेको महबूब सुभानी अब्दुल कादिर जीलानी जे कदम खे मञींदो बेशक ऐं घणा वरी चवंदा आहिनि त अब्दुल कादिर जीलानी कीअं वली जो सरदार आहे मौला मुश्किल कुशा वली आहे उन्हनि खां असां इहो थोरो पुछंदासीं त अली त वलियनि जो बि वली अली वली अल्लाह आहे उन अली जेका विलायत आहे ख़ुदा जे खज़ाने में उहा सॼी हज़रत अली अलैहिस्सलाम खे मिलियल अली जे दरवाज़े तां अब्दुल कादिर जीलानी खे मिली आहे त महबूब सुभाणे को बाद में जेके वली आया आहिनि उन्हनि जे लाइ महबूब सुभाणे जो चवणु आहे त मां जो क़दम क़यामत तक उन्हनि ते आहे अॻियनि लाइ त कोन चए दरिया जेके थी गुज़री आहे हाणे महबूब सुभाणे जो नालो खण अलाए कीअं बूथ विज्ञान जो थी वेंदो आहे पर नांग खे बि अतबा जीत आहे पर उनखे बि इहो अतबा अब्दुल कादिर जीलानी दस्तगीर आहे सुभान अल्लाह वाह सुभान चुरा न कर बेशक